अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है त रब तबारक व तआला तव्हां असांजी हाज़िरी खे हिन निस्बत खे हिन वेहण खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। अल्हम्दुलिल्लाह तालके उबावड़े जी जमात उन में ख़ुसूसन रौती जी जमात अल्हम्दुलिल्लाह ही जलसो हमेशा जमात जे कारकुननि जे मेहनत सां साल ब साल थींदो अचे थो पियो। या जमात सां वाबस्तगी ऐं जमात सां दिलचस्पी जी अलामत आहे। अल्लाह तबारक व तआला मोमिन इंसान खे त पंहिंजे दीन जे ख़िदमत जे लाइ उन जी जान माल खे ख़रीद करे छॾियो आहे। असांजी जान असांजो माल इहे सभु अल्लाह तबारक व तआला जे हुक्म ते सर्फ थींदा। अज़ीज़ो रोज़े अव्वल खां वठी करे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इन्हीअ दीन जे करे दीन जे निफ़ाज़ जे लाइ हज़ूर जो जिस्म मुबारक भी ज़ख्मी थे थो, दंद मुबारक भी शहीद थे थो, हज़ूर जो चाचो भी मैदान उहद में शहीद थे थो। इन ज़ालिमाना हुकूमतुनि जे ख़िलाफ़ हज़ूर जा बचड़ा भी करबला में शहीद थियनि था। इहा सभु जंग हलंदी अचे थी पई। पाण फरमायूं अल जिहाद माज़न इला यौमिल क़ियामा, क़यामत ताईं इहो जिहाद जारी रहंदो ऐं इहा हक़ ऐं बातिल जी लड़ाई हलंदी रहंदी। अज़ीज़ो उहो बातिल फ़िरक़ो अॼु बि हले थो पियो, हक़ जी जमात अॼु बि हले थी पई, 15वीं सदी हले थी पई। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला जन खे घुरियो आहे, उहे हक़ जे रस्ते ते हलनि था, हक़ जे रस्ते ते लड़नि था, हक़ जे रस्ते ते शहीद भी थियनि था ऐं बातिल कुवतुनि सां मुआहदो भी अटकायूं वेठा आहिनि। हज़ूर फरमायो अफ़ज़लुल जिहाद कलिमतु हक़्क़िन हिंद सुल्तानिन जाइर। फरमायूं अफ़ज़ल जिहाद इहो आहे जेको ज़ालिम हुक्मरान खे मुंहं ते हक़ चवे, इहा अफ़ज़ल जिहाद आहे। अॼु उहो मनसब ऐं उहो हक़ जो पैगाम, अॼु उहो मुक़ाबिलो अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांजी जमात जमीयत उलमा इस्लाम ऐवाननि में हुजे या ऐवाननि खां ॿाहिरि हुजे, रोडनि रस्तनि ते वाहणनि वस्तनि में असेंबलियुनि में या असेंबलियुनि खां ॿाहिरि हक़ जो जुमिलो अल्हम्दुलिल्लाह जमीयत उलमा इस्लाम पंहिंजो हक़ अदा करे रही आहे। तव्हां असां उन जमात जा अफ़राद आहियूं। असां तव्हां शुक्र कयूं जो रब तबारक व तआला असांखे हिन दुनिया जे अंदरि हिन दारुल अमल में हक़ ऐं सच जी क़ियादत, हक़ ऐं सच जी जमात, पैगंबर जे वारिस जमात जो असांखे सिपाही ऐं असांखे फ़र्द बणायो। या असांखे जेका रब तबारक व तआला जी नेमत आहे, इहो उन्हीअ जो एहसान आहे, इहो उन्हीअ जो फज़ल आहे जो अल्लाह तबारक व तआला असांखे इहा जमात नसीब फरमाई आहे। ई सआदत बज़ोर बाज़ू नेस इहे शयूं कुवत सां हासिल कोन थींदियूं आहिनि। जंहिंजे लाइ रब चाहींदो आहे उन खे सहो रस्तो नसीब फरमाईंदो आहे, उन खे सही क़ियादत नसीब फरमाईंदो आहे, उन खे सचो प्रोग्राम नसीब फरमाईंदो आहे। क़यामत जे ॾींहुं उहे माण्हू रत जा ॻोड़ा हारींदा ऐं रब तबारक व तआला जे अॻियां चवंदा रब्बना इन्ना अताना सादतना व कुबराना फअज़लूना सबीला। रब असां त हिननि जी कड़ लॻासीं। अॼु दुनिया जे अंदरि तव्हां ॾिसो, लीडरनि में नज़र कयो, क़ाइदनि में नज़र कयो, रहबरनि में नज़र कयो, रब असां त इन्हनि जी कड़ हुयासीं, असांखे इन्हनि गुमराह कयो। हिन लीडर जी कड़ लॻासीं, हिन क़ाइद जी कड़ लॻासीं, हिन पीर जी कड़ लॻासीं, हिन खे मुर्शिद करे वरितो हुयोसीं, हिन जी क़यादत खे तस्लीम कयो हुयोसीं। रब असांखे इन्हनि गुमराह कयो, असांजो कहिड़ो क़सूर आहे? इहे माण्हू क़यामत जॾहिं रब जे अॻियां इहो अर्ज़ु कंदा। अज़ीज़ो अल्लाह तबारक व तआला हर हिकु इंसान खे अक़ुल ॾिनो आहे, फ़हम ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, तालीम ॾिनी अथई, पैगंबर अता फरमायो अथई। हाणे कलमे वारे जो कमु आहे जो पंहिंजे अक़ुल खां कमु वठे, पंहिंजे सम्झ खां कमु वठे, पंहिंजे फ़िक्र ऐं दिमाग़ खां कमु वठे ऐं सही रस्तो हासिल करे, सही रहबर जो इंतिखाब करे, सही क़ाइद जो इंतिखाब करे, सही मुर्शिद जो इंतिखाब करे। इहो उन जे पंहिंजे अक़ुल ऐं पंहिंजे फ़हम जो कमु आहे। अहिड़ो ग़लति रस्तो न वठे, बेराह रवी ते न वञे, क़ुरान ऐं सुन्नत खां ॿाहिरि न वञे, ईअं जेल जी गॾु न हले, ईअं ताड़नि ऐं तमाशे जी गॾु न लॻे, बल्कि पंहिंजे दिमाग़ सां, पंहिंजे फ़हम सां, पंहिंजे अक़ुल ऐं सम्झ खां कमु वठी करे सही रस्तो अख़्तियार करे। इहा इंसान जे इन जे दिमाग़ जो कमु आहे। अल्लाह तबारक व तआला जे रसूल फरमायो, पाण फरमायो दुनिया मूं मां हलियो वेंदुसि
जे ॿिया अंबिया आया मां भी ईअं आयो आहियां, जीअं उहे विया मां भी वेंदुसि। आख़िर दुनिया है फना जो घर आहे, जेके आया आहिनि सभु वेंदा। कुल्लु मन अलैहा फान, जेका भी दुनिया में शयूं ॾिसो था सभु वेंदियूं। ये सभु अंबिया जी जमात, औलिया जी जमात, सुलहा जी जमात, सहाबा जी जमात, ताबईन तबा ताबईन, ये खुलफा जी, ये सभु वया। हाणे तव्हां असां वेठा आहियूं, पाण फरमायूं क़यामत ताईं मुंहिंजी नबूअत हलंदी, क़ुरान हलंदो, अल्लाह जो नालो हलंदो, दीन हलंदो। पाण फरमायूं ॿ कम तव्हां में छॾे वेंदुसि। घणा कम? ॿ कम तव्हां में छॾे वेंदुसि। मूंखे उहे वञणो आहे दुनिया में, जो रहणो कोन्हे को। हिकु अल्लाह जो फरमान तव्हां में छॾे वेंदुसि, ॿियो पंहिंजो तरीक़ो तव्हां में छॾे। पोइ फरमायो इन तमस्सक्तुम बिहिमा फलन तज़िल्लू अबदा, जॾहिं बि इहे शयूं तव्हां वटि रहंदियूं, मुंहिंजो तरीक़ो अल्लाह जो क़ुरान, जॾहिं तव्हां इन ॿिन्ही शयुनि खे चिंबड़ी वठंदव त कॾहिं बि गुमराह न थींदव। हाणे असां उम्मत खे इन शइ जी ज़रूरत आहे त इहे ॿ शयूं असांखे काथों मिलनि, इहे ॿ शयूं असांखे हासिल काॾों थींदियूं। हज़ूर जो तरीक़ो काॾों मिलंदो, पैगंबर जो रस्तो काॾों मिलंदो, पैगंबर वारी सुन्नत असांखे काथों मिलंदी, ऐं ख़ुदा जो क़ुरान काथों मिलंदो, अल्लाह जो फरमान काथों मिलंदो। लाज़मन उलमा जे मजलिस के लाज़िम करे वठणो आहे। अलैकुम बिमजालिसिल उलमा, उलमा जे सोबत के, आलमन जे संगत के, आलमन जे जथे के, आलमन जे सथ के, इन उलमा जे जमात के वठणो आहे। इतो असांखे अल्लाह जो क़ुरान भी मिलंदो त रसूल जी सुन्नत भी मिलंदी। अज़ीज़ो, दुनिया जे अंदर तव्हांखे घणा अजीब गरीब, के गाढ़ा, के कारा, के कबरा, के कहिड़ा, के कहिड़े क़िस्म जा लीडर तव्हांखे नज़र ईंदा, पर सच पुछो क़यामत जे ॾींहुं उहे इंसान वीचारा रड़ियूं कंदा, चवंदा रब असां छा कयूं। असां हिन जॻह अॼु दुनिया में हे वेठा आहियूं, दुनिया में अॼु असां पंहिंजी लाइन मटायूं, अॼु पंहिंजो गौर कयूं, अॼु फ़िक्र कयूं, अॼु इन शइ ते सोचूं त असांखे सही रस्तो हथ अचे। अॼु जेकॾहिं माण्हू पंहिंजे कयल उन्हनि ग़लतियुनि जो जेकॾहिं एहसास दिल में रखी करे ऐं ख़ुदा जे तरफ़ रुजू करे थो ऐं ताइब थिए थो पियो, त मुंहिंजो हज़ूर फरमायो अताइब मिन ज़ंबि कमल्ला ज़ंब लहू, जंहिं दुनिया में वेही करे गौर ऐं फ़िक्र खां बाद में पंहिंजे लाइन खे तब्दील कयो, पंहिंजे गुनाहनि खां तौबा ताइब थी पियो, ख़ुदा ईअं थो साफ़ करे छॾे ॼण हिन गुनाह कयो ई कोन हुयो, ॼण हिन खां ग़लती थी कान हुई। अज़ीज़ो, क़यामत जे ॾियारे इहो इंसान पंहिंजे तालुक़ात आम जे मथां रोईंदो। अॼु असां दुनिया में वेठा आहियूं, पंहिंजे तालुक ते नज़र कयूं। अॼु असां दुनिया में वेठा आहियूं, पंहिंजे संगत ते नज़र कयूं। अॼु असां कंहिं नेकनि सालनि जी सोबत ऐं संगत जो फ़िक्र कयूं। दोस्ती रखो, तालुक रखो, अहिड़नि माण्हुनि सां रखो जंहिंसां दीन बचे, अहिड़नि माण्हुनि सां तालुक रखो जंहिंसां आख़िरत यादि अचे, अहिड़नि माण्हुनि सां तालुक रखो जंहिंसां हलाल खोरी नसीब थिए, अहिड़नि माण्हुनि सां तालुक रखो जंहिंसां ख़शियत ख़ुदाबंदी पैदा थिए, अहिड़नि माण्हुनि सां तालुक रखो जंहिंसां असांजी दिलि मुनवर थिए ऐं मार्फत इलाही जे हक़दार बणे। अहिड़नि माण्हुनि सां तालुक, अहिड़नि माण्हुनि सां तालुक न रखो जो दुनिया में रही करे असां राहूं रद थी वञूं, आख़िरत विसरी वञे, दुनिया जे हाश हाश में लॻी वञूं, वञी क़बर जे कंधे ते असांजो लाश पहुचे। दुनिया जे अंदर फ़िक्र है, दुनिया फ़िक्र जी इशरत इमरोज़ बे अंदेश ए फरदा खुशस, फिक्र शंबह तल खुदार जुम्बे अतफाल रा। सुभाणे जी गणती न हुजे त पोइ त अॼु जी ख़ुशी भली आहे, पर सुभाणे जी गणती आहे त सुभाणे अलाए छा हाल थींदो, अलाए क़बरनि में उथंदासीं, अलाए अछो मुंहुं थींदो, अलाए कारो मुंहुं थींदो, अलाए इज़त वारी जाइ मिलंदी, अलाए ज़िलत वारी जाइ मिलंदी, अलाए ख़ैरुल बरिया में बीहंदासीं, अलाए शरुल बरिया में बीहंदासीं, अलाए असाबुल यमीन में बीहंदासीं, अलाए असाबुल शिमाल में बीहंदासीं। अज़ीज़ो, अॼु जो फ़िक्र इहो असांजे लाइ भलो आहे, सुभाणे वारी उन पशेमानी खां अॼु जो असां फ़िक्र कयूं, अॼु पंहिंजी लाइन तब्दील कयूं, अॼु असां पंहिंजे तालुकात खे ॾिसूं, पंहिंजे लाइन खे तब्दील करे जेकॾहिं जराइम जा आदी आहियूं त अॼु तौबा करे अॼु असां नेकिन जो वाइदो कयूं ख़ुदा सां त अॼु खां पोइ गुनाह न थींदो, अॼु खां पोइ ग़लती न थींदी, अॼु खां पोइ असांजा तालुकात हिननि खां ख़तमु, अॼु खां पोइ असांजा तालुकात दीनदारनि सां, आलिमनि सां, सालिहनि सां, नेकोकारनि सां। अज़ीज़ो, असलाफ जो सबक़ असांखे इहो मिले, असलाफ जो सबक़ इहो मिले थो त पंहिंजे तालुक खे दुनिया जे मुतहमिलीन सां न कयो, दुनियादारनि सां तालुक क़ाइमु न कयो,
क़यामत जे ॾींहुं माण्हू इहे चवंदा त रब असां हिननि जी कड़ लॻासूं, हिननि असांखे राहूं रद्द कयो, असां त हिन क़ाइद जी, हिन लीडर जी, हिन पीर जी, हिन जी कड़ हुयासीं, हिन दरवेश जी, इहो त पाण त तबाह थियो, असांखे बि तबाह कये। पोइ उहे चवंदा रब्बना अरिनल लज़ीना अज़ल्लना मिनल जिन्न वल इंस, अल्लाह असांखे त उहे त ॾेखार जिन असांखे गुमराह कयो हो, असांखे उहे त ॾेखार। इहे माण्हू भला लानन कबीरा, रब इन्हनि ते त असांखे त तूं रहमत खां परे कयो, पर इन्हनि खे अञा उन लानत वारे खूह में दाख़िल कर जिन असांखे गुमराह कयो जो असांजे उन्हनि खे कढ लॻासीं। तंहिंजे करे दुनिया में हर हिकिड़ो इंसान पंहिंजे अकुल जो ऐं पंहिंजे फिक्र जो मालिक आहे, दिमाग़ ख़ुदा उनखे ॾिनो आहे, क़ुरान ऐं सुन्नत मौजूद आहे, आलिम मौजूद आहिनि। अॼु उलमा जे जमात सां वाबिस्तगी जो इज़हार कयो, इंशा अल्लाह अज़ीज़ दुनिया जे वातन ॾे कन न जो, दुनिया जीअं बि चवे पर कम अज़ कम आलिमनि जे कढ लॻण वारो माण्हू पंहिंजे उलमा ते एतमाद करे। घणियूं ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं, साईं हीअं थी वियो, हीअं थी वियो, हीअं थी वियो, असां उन्हनि ॻाल्हियुनि खे छॾे करे असां पंहिंजी अंधी तकलीफ़ उलमा सां गॾु। अॼु अबू बकर सिद्दीक़ साईं खे चयूं न, मके वारनि चयो त भला ॿुधाए मके मां थी करे बैतुल मक़दस माण्हू हिकिड़े ॾींहं में वञी सघे थो, हिकु राति में? चई त सुवाल ई कोन थो पैदा थिए। वरी चवे थो त मां उतां थी वरी साईं हेॾे वयुमि वियो, उनखे मेराज नामो जेको हज़ूर जन बयानु कयो त मूंखे ख़ुदा हितां मूंखे वरितो वियो, हितां मूंखे खणी बैतुल मुक़द्दस खां पहिरियों आसमान, ॿियो आसमान, टियों आसमान, अर्श मुअल्ला ते। पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मके वारा चवण लॻा त हीअं सफ़र माण्हू ईअं हिकु राति में करे सघे थो? चए सवाल ई कोन थो पैदा थिए। चए पुत वारो यार त हीअं थो चवे, हज़ूर जे लाइ चओ पुत उहो त हीअं थो चवे। चए हज़ूर जन चवनि था न त पोइ सचो आहे। जेकॾहिं हज़ूर चवंदा सिज बीठो आहे ऐं हज़ूर चवंदा त राति आहे त मां चवंदुसि मां तारा बि ॾिसां थो, मां उन जी ॻाल्हि ते एतिरो एतमाद कयां। जेकॾहिं हज़ूर राति जे लाइ चवंदा त ॾींहुं आहे, मां चवंदुसि साईं मूंखे सिज जी उस बि लॻे थी पई, मूंखे एॾो एतमाद आहे उन ते। तंहिंजे करे उलमा ते एतमाद कयो, दीन जे जमात ते एतमाद कयो, आलमनि जे सथ खे न छॾियो, कमज़ोरी सिफ़नि में पैदा न कयो। असांजे हल्के में, असांजे माण्हुनि में, असांजे माहौल में, असांजे मुआशिरे में अहिड़े क़िस्म जूं कमज़ोरियूं, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं, उलमा ते बदएतमादी, आलमनि खां नफ़रत, दीन जी जमात खां परे करण जे लाइ अहिड़े क़िस्म जा हथकंडा इस्तेमालु कया वञनि था। अलाह ताला तव्हां असां सभिनी खे जमात जे मथां एतमाद जी फिज़ा क़ाइमु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं जमात सां तादम हयात गॾु रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ग़ैर मुतज़लज़ल ऐं अल्लाह तबारक व तआला असांखे उन जमात जे हुक्म ते हलण जी, लबैक चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं उन्हनि जे मथां एतमाद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उलमा जो सॾु थींदो, उलमा जे सॾ ते असांखे हाज़िर चवणो आहे। असांजे हल्के में हिकिड़ी यूसी में नई इलेक्शन थी रही आहे, इन जे करे मूंखे तकड़ बि आहे, मां इन जे करे जल्दी बि कयां थो, माज़रत खां बि आहियां जो मां घणो वक़्तु नथो ॾेई सघां पियो। मां इहे लफ़्ज़ चई करे तव्हां खां इजाज़त वठां थो। जमात जो जॾहिं बि सॾु थिए त इंशाअल्लाह हाज़िर थिबो न भाउ? सभु हथ मथे कयो, मां ॾिसां सही। इंशाअल्लाह जमात जो जिते बि सॾु थियो इंशाअल्लाह हाज़िर थींदासीं। असांखे हिन इलाइक़े में असांखे तमामु वॾे में वॾो सदमो साईं सैयद हसन शाह साहब जो आहे। उहे वीचारा दुनिया छॾे विया, असांजूं दुआयूं आहिनि त अल्लाह ताला उनखे जवारे रहमत में जॻह अता फरमाए। वीचारो जमात जो हिते वॾो हिकिड़ो धाको जमाए वियो, जमात जी कुवत खे पैदा करे वियो। असां उन्हनि जे बचड़नि जे लाइ बि दुआगू आहियूं त अल्लाह ताला उन्हनि जे बचड़नि खे बि तादमे हयात पंहिंजे बाबे वांगुरु आलिमनि सां गॾु इन उलमा जे जमात जी, इन जमात जी ख़िदमत कंदे उन्हनि खे बि ख़ुदा तौफ़ीक़ अता फरमाए ऐं उन्हनि जूं ज़िंदगियूं, असांजूं ज़िंदगियूं इन जमात जे कम में ख़ुदा क़बूल फरमाए। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी जी हाज़िरी खे मंज़ूर ऐं मबरूर फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। اللهم أرنا الحق حقا وارزقنا اتباعه، اللهم أرنا الباطل باطلا وارزقنا اجتنابه، اللهم وفقنا لما تحب وترضى، اللهم أحسن عاقبتنا في أمور كلها واجرنا من خزي الدنيا وعذاب الآخرة। मुंहिंजा रब इन असांजे जलसे खे नज़र बद खां बचा, असांजे हिन जलसे खे हिदायत जो ज़रियो बणाए, इंतिज़ामिया जे लाइ दारनि जे निजात जो ज़रियो बणाए। मुंहिंजा रब जेके बि वीचारा असांजा भुलल दोस्त आहिनि खे सौ रस्तो नसीब फरमाए। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालिन आमीन। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही।